ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि कनेक्शन ऐं करेक्शन जे बैलेंस सां कमाल। 8/76 जा महावाक्य आहिनि। टीचर्स खे विशेष 2 ॻाल्हियुनि जो अटेंशन रखिणो खपे। टीचर्स खे विशेष 2 ॻाल्हियुनि जो अटेंशन रखिणो खपे। उहे 2 ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? टीचर्स के निमित बाबा टीचर्स जे लाइ चवनि था, लेकिन जेको बि ज्ञान ॿुधाईंदा उहो टीचर्स ई आहिनि न। त टीचर्स के मधुबन सां, बाप सां, दैवी परिवार सां गॾु मर्यादा पूर्वक कनेक्शन हुजणो खपे। टीचर्स जो मधुबन सां, बाप सां, दैवी परिवार सां मर्यादा पूर्वक कनेक्शन हुजणो खपे। मर्यादा पूर्वक कनेक्शन इहा आहे कि जो बि संकल्प कर्म कंदा आहियो उन जे हर समय करेक्शन करण जे अभ्यासी हुजो। मर्यादा पूर्वक कनेक्शन इहा आहे कि जो बि संकल्प कर्म कंदा आहियो हुन जे खे हर समय करेक्शन करण जे अभ्यासी हुजो। असां 2 ॻाल्हियूं, हिकु त यथार्थ कनेक्शन, ॿियो हर समय पंहिंजी हर करेक्शन करण जी अटेंशन हुजणी खपे। हिकु त कनेक्शन मर्यादा पूर्वक हुजणो खपे। ॿियो अगरि असांखे कोई चए थो ये करेक्ट न आहे, हिनखे करेक्ट करो, त उहा करेक्शन करण में अटेंशन हुजणो खपे। अगरि ॿिन्हिनि ई ॻाल्हियुनि मां हिकु मां बि कमी आहे त सफलता मूर्त न ठही सघंदा। करेक्शन करण जे लाइ सदैव साक्षीपन जी स्टेज खपे। करेक्शन करण लाइ सदैव साक्षीपन जी स्टेज खपे। अगरि साक्षी थी करे करेक्शन न कंदव त यथार्थ कनेक्शन रखी न सघंदव। बाबा चवनि था करेक्शन करण लाइ सदैव साक्षीपन जी। अगरि असांखे कोई बि कंहिं सावधानी ॾिए थो, अगरि तव्हांखे लॻे थो ग़लति बि आहे लेकिन निमित चए थो त बाबा जी यादि में करे ॾियो। पोइ बाबा ॼाणे, उहा आत्मा ॼाणे, असां ते ग़लति जो बोझ न पईंदो। साक्षी थी करे करेक्शन न कंदव त यथार्थ कनेक्शन बि न रखी सघंदासीं असां। पोइ त इहे सदैव चेक करो कि हर समय हर ॻाल्हि में करेक्शन कंदा आहियो। हिकु आहे बुद्धि जो करेक्शन, जंहिंखे यादि जी यात्रा चइबी आहे। बाबा चईंदा न, पुरुषार्थ में तव्हां वॾा आहियो लेकिन सेवा में नंढे वॾे जो मर्यादा रखणी खपे। बाबा चईंदा आहिनि हिकु त बुद्धि जी करेक्शन, जंहिंखे असां यादि जी यात्रा चईंदा आहियूं। ॿियो आहे साकार कर्म में ईंदे हुए साकार परिवार व साकार संबंध सां कनेक्शन में अचणु। बाबा चवनि था हिकु त बुद्धि जी करेक्शन, हिकु त बुद्धि खे सदा करेक्ट कंदा हलो, जेके असां यादि जी यात्रा चईंदा आहियूं न। त हीअ सदैव चेक करो कि हर समय हर ॻाल्हि में करेक्शन कंदा आहियूं। हिकु त बुद्धि जी करेक्शन, जेके यादि जी यात्रा चईंदा आहियूं। ॿियो साकार कर्म में ईंदे हुए साकार परिवार व साकार संबंध सां कनेक्शन में अचिणो। त करेक्शन बुद्धि जी यात्रा बाबा सां कनेक्ट करणी आहे। ऐं साकार कर्म में जॾहिं ईंदा आहियूं त साकार परिवार व साकार संबंध सां कनेक्शन में अचिणो आहे। 2 कनेक्शन ठीक हुजनि। बाबा सां बि कनेक्शन हुजे ऐं कर्म में बि कनेक्शन ठीक हुजे। साकार में कनेक्शन में अचण में मर्यादा पूर्वक आहियो, चेक करो। जीअं रूहानी परिवार जो कनेक्शन रूहानियत जे बजाय देह अभिमान जो कनेक्शन आहे त उहो यथार्थ कनेक्शन न चईंदासीं। मतिलबु असां ब्राह्मण परिवार में बि जॾहिं हिक ॿिए सां मिलंदा आहियूं त ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मिलो। ईअं न हा भई हीअ दीदी आहे, दादी आहे, न, हुन में बि रूहानियत हुजणी खपे। न त पोइ देहभान अची वेंदो आहे, देह अभिमान अची वेंदो आहे कि हीअं तो मां त एॾे सालनि खां अचां थो, इहे त हाणे आया आहिनि।
असांखे त आत्मिक कनेक्शन रखी करे पंहिंजो कर्म कंदा हलो। बाबा चवनि था जो करेक्शन ऐं कनेक्शन करणु ॼाणंदा आहिनि, करेक्शन बि ऐं कनेक्शन बि, उहे सदा रूहानी नशे में रहंदा आहिनि। जो ख़ुदि खे करेक्ट करण में ऐं कनेक्शन ठीकु रखण में ॼाणंदा आहिनि, उहे सदा रूहानी नशे में रहंदा आहिनि। उन्हनि जो न्यारोपन ऐं प्यारेपन जो बैलेंस हूंदो आहे। न्यारो बि हूंदा आहिनि ऐं उहे सर्व जा प्यारा बि हूंदा आहिनि, मतिलबु न्यारेपन ऐं प्यारेपन जो बैलेंस हूंदो आहे। ॾिसो, सिर्फ़ु बैलेंस जो खेल ॾेखारण जे लाइ केतिरी कमाई जो साधन ठहियो आहे न। सर्कस में ये ॾेखारींदा आहिनि न, बैलेंस जी खूबी ॾेखारींदा आहिनि। त बैलेंस जो खेल ॾेखारण लाइ केतिरी कमाई जो साधन ठहियलु आहे। सर्कस बैलेंस खे कमाल जे रूप में ॾेखारींदा आहिनि। त हिते बि अगरि बैलेंस हूंदो आहे न त कमाल हूंदो आहे ऐं कमाई बि थींदी आहे। अगरि असां ॾिसो, जीअं घर में बि माण्हू 4-5 ॼणा हूंदा आहिनि। हाणे हिकु मां त सोचती मूंखे सभिनि सां ठही करे हलणो आहे, त कीअं सभिनि सां हा करे हलंदी आहे। त तव्हां बि ख़ुदि खे न मां सम्झो, त ब्रह्मण परिवार में ॾाढो सहज रीति हली सघंदा आहियूं न। मां कीअं हा कंदी आहे, ॿारनि जी कोई बि ॻाल्हि हूंदी आहे त असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे ऐं बाबा जो ॿार ऐं असां सभु आत्मा भाउ आहियूं, त भाउ सम्झो या ख़ुदि खे मां सम्झो या कहिड़ो बि हिकु संबंध ध्यान में रखो ऐं बाबा खे यार हुन संबंध सां कंदा हलूं। हेठि बि सभिनि सां बैलेंस थी करे हलो। छा करिणो आहे, बसि वञिणो आहे असांखे सेवा कर्म क्षेत्र में। जॾहिं ईंदा आहियूं या कॾहिं कोई असांखे कोई चईंदो आहे हीअं न करो हीअं करो, त हुनखे अगरि बाबा जी श्रीमत अनुसार लॻे थो त कंदा हलो, न बि लॻे थो त वॾो चए थो त करिणो पवंदो, लेकिन बाबा खे ॿुधाए छॾो। ॾिसो, सिर्फ़ु बाबा चवनि था बैलेंस जो कमाल जे रूप में ॾेखारींदा आहिनि सर्कस जी। त हिते बि अगरि बैलेंस ठीकु हूंदो आहे त कमाल बि हूंदो आहे ऐं कमाई बि थींदी आहे। अगरि जरा बि कम ज़्यादा थी वेंदो आहे त न कमाल न कमाई। जे कोई बि खाइण जी चीज़ ठाहींदा आहियूं, अगरि हुन में सभु चीज़ुनि जो बैलेंस न हुजे त केतिरी बि सुठी हूंदी, लेकिन हुनजो टेस्ट न ईंदो। त पंहिंजे जीवन खे बि श्रेष्ठ ऐं सफल ठाहिण लाइ बैलेंस रखो, समानता रखो, न्यारो बि रहो प्यारो बि रहो। मतिलबु ज़्यादा इहे बि चईंदा आहिनि न, ब्राह्मण परिवार में बि ज़्यादा उहो रखणु त उहो बि सोने जी जंजीर थी वेंदी आहे। त न्यारो बि रहो प्यारो बि रहो। ॿी ॻाल्हि आहे कि जहिड़ी समस्या जहिड़ो समय त उहो पंहिंजी शक्तिशाली रूप खे ठाहे सघो। अगरि परिस्थिति सामनो करण जी आहे त सामनो करण जी शक्ति जो स्वरूप हुजणो खपे। ब्राह्मण परिवार सां सामनो न करणो खपे, माया जो सामनो करणो आहे। अगरि परिस्थिति सहन करण जी आहे त सहन शक्ति जो स्वरूप हुजे, अहिड़ो अभ्यास हुजे। टीचर माना बैलेंस। जहिड़ो समय ओड़ो स्वरूप धारण करण जी शक्ति हुजणी खपे। टीचर्स माना बैलेंस। जहिड़ो समय ओड़ो स्वरूप धारण करण जी शक्ति हुजणी खपे। स्नेह जी जॻह अगरि शक्ति खे धारण कंदा आहियो, शक्ति जी जॻह अगरि स्नेह खे धारण कयो त हिनखे छा चईंदासीं? अर्थात जहिड़ो समय ओड़ो स्वरूप धारण करण जी शक्ति न आहे। भई जंहिं समय शक्ति जी ज़रूरत आहे उन समय अगरि स्नेह ॾेखारींदासीं त पोइ असां विजय न पाए सघंदासीं न। त सर्विस जी रिज़ल्ट बि न निकिरंदी ऐं सफल बि न थींदासीं। अगरि नंबर 1 टीचर ठहिणो आहे त कोई बि धारणा पहिरों स्वयं में करो, पोइ चओ। अगरि नंबर 1 टीचर ठहिणो आहे त कोई बि धारणा पहिरों स्वयं में करो, पोइ चओ। ईअं न कि ख़ुदि करो न, केवल ॿियनि खे चओ।
त पहिरियों ख़ुदि कोई बि धारणा करणी आहे पहिरियों स्वयं करो पोइ चयो। ईअं न पहिरियों ईअं न कि ख़ुदि करो न ऐं ॿियनि खे चओ, त ॿिए खे डायरेक्शन ॾींदा आहियो उहो पहिरियों जो बि ॿिए खे डायरेक्शन ॾींदा आहियो उहो पहिरियों स्वयं खे ॾिसो कि तव्हां में आहे। ॿियनि खे चओ कि सहनशील ठहो, ऐं ख़ुदि न हुजे त उहो टीचर न थींदो न। टीचर माना शिक्षक अर्थात शिक्षा ॾियण वारो। अगरि स्वयं शिक्षा स्वरूप न आहे त उहो यथार्थ टीचर कहलाए न सघंदो आहे। त टीचर माना पहिरियों स्वयं धारणा करे पोइ सिखाए। अगरि हाणे क्वालिटी जी टीचर ठहिणो आहे, सदैव इहो स्लोगन यादि रखो, शिक्षक अर्थात शिक्षा स्वरूप ऐं बैलेंस रखण वारो। शिक्षा बि ॾियण वारो, पंहिंजे स्वरूप द्वारा शिक्षा ॾियण वारो, ऐं बैलेंस बि रखण वारो। जहिड़ो समय ओड़ी पंहिंजे अंदरि क्वालिटी खे धारण करे हलो। हाणे क्वालिटी जी टीचर ठहिणो आहे, क्वांटिटी ते नज़र न हुजे, हाणे क्वालिटी वारी टीचर्स कढो। क्वालिटी ई सभिनि जे कल्याण जे निमित्त ठही सघंदी आहे। ॾिसो दुनिया में बि अगरि असां क्वांटिटी जे हिसाब सां चीज़ूं वठूं त असां जेतिरो पैसो हूंदो उन हिसाब सां असां एड़ी वेड़ी क्वालिटी वारी चीज़ूं ज़्यादा क्वांटिटी में वठी वठंदासीं। लेकिन असां क्वांटिटी जे हिसाब सां क्वालिटी जे हिसाब सां अगरि चीज़ वठूं की क्वालिटी सुठी हुजणी खपे, भले थोरो ई छो न हुजे। त बाबा चवनि था क्वालिटी ई सभिनि जे कल्याण जे निमित्त ठही वेंदी आहे। त हाणे टीचर्स जी क्वांटिटी न वधाइणी आहे, क्वालिटी वधाइणी आहे। हाणे टीचर्स जी क्वांटिटी न वधायो, क्वालिटी वधायो। क्वालिटी वारी टीचर हुजणी खपे। अच्छा, सम्झो? ओम शांति। बाबा खे यादि करो।